अस्सलाम नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं नसीम नगर जे मेन चौक ते जेको कासमबाग ऐं हैदराबाद जी दिलि आहे। असां सां मौजूदु आहिनि कासमबाग बिज़नेस फोरम जा रूह रवां ऐं साईं जन चेयरमैन साईं रहमतुल्लाह सांस साहब, जिन जूं बिज़नेस सां गॾोगॾु जेके समाजी ख़िदमत तमामु घणियूं आहिनि। साईं जन खां जेके पुछूं था त हिन में जेको साईं जन कंट्रीब्यूशन कयो आहे कैम्प जे हवाले सां, साईं जन छा चवणु आहे? सर अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु सर, कंट्रीब्यूशन त मुंहिंजी भेण जो महविश कंवल जो आहे, अमा फाउंडेशन जी टीम जो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां ई जेको कासमाबाद जा पढ़िया लिखिया माण्हू सजनि था उन्हनि अबोज माण्हुनि खे उजागर करण लाइ हमेशह ई सॼी पूरी सिंध में त कैंपूं कंदा आहिनि, पर स्पेशली कासमाबाद में ऐं हिन नसीम नगर चौक ते जेको करे इहो मैसेज ॾिनो आहे त करोना जेकी बीमारी आहे उन जो इलाजु कोन्हे, उन जो एहतियाती आहे ऐं एहतियात जे करे जेकी आगाही मुंहुं में ॾिनी आहे आम माण्हुनि खे हिकिड़ो हैंडबिल खां वठी मास्क ताईं, मास्क खां वठी सैनिटाइज़र ताईं, सैनिटाइज़र खां पोइ उन खां पोइ तरीक़ो ॿुधाइण जो, पाइण जो, सुम्हण जो, घुमण जो, जेके असांजे पंहिंजे मसूमनि खे ख़बर कान्हे, पंहिंजे फैमिलियुनि खे ख़बर कोन्हे। हितां जा माण्हू वञी पंहिंजे घर में जेको ताक़ीद कनि था त बाबा हीअं बि आहे, हेतिरियूं बीमारी ख़तरनाक बीमारी आहे जंहिंजो को बि माना ख़बर नथी पए त कंहिंखे लॻी सघे थी। अहिड़े तरीक़े सां मां बि उन सां कंट्रीब्यूशन जेतिरो मुंहिंजो थी सघियो आहे त कासमाबाद में मेज़बान जी हैसियत सां उनखे कयो आहे ऐं इंशा ताला इहा सुभाणे कैंप हलंदी ऐं कल्ह खां वठी तव्हां ॾिठो हूंदो त हज़ारे मास्क उन्हनि तक़सीम कया आहिनि ऐं माण्हुनि पाता आहिनि ऐं रियलाइज़ कयो आहे त मास्क तमामु ज़रूरी आहे। मां सम्झां थो जेको अधु मैसेज ॾिनो आहे उनखे मां फॉलो कंदुमि ऐं पंहिंजे दुकानदारनि खे बि ताक़ीद कंदुमि, कासमाबाद जो, पूरी हैदराबाद जे या अंजुमन ताजरान सिंध खे बि अपील कंदुमि त अहिड़ा प्रोग्राम कंदी रहे ऐं जेकॾहिं उनखे ज़रूरत पवंदी त अम्मा फाउंडेशन हुजे या कासमाबाद बिज़नेस फोरम हुजे उन सां ताउन कंदासीं ऐं उहे मैसेज पूरे हैदराबाद में, पूरी सिंध जे हर कुंड कुश जे ताजरनि में, आम माण्हुनि जे अबोज सिंधी माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त करोना खां निजात जो वाहिदु हल आहे उनजो एहतियात करणु। सर, कुझु अहिड़ा अफ़वाह आहिनि जेके अहिड़ा टोटका आहिनि जिन जे करे माण्हू चवनि पिया था बा थूम खाइण सां बीमारी ख़तमु थींदी, या पाकिस्तान में 5G नेटवर्क अचे पियो उन वसीले माना मर्ज़ु फैलियो आहे, त इन्हनि जेके टोटका कूड़ अफ़वाहूं उनखे पाण ख़तमु करण लाइ असांखे कहिड़ी कोशिशि वठणु घुरिजे? बिल्कुलु सर, इहो चवणी आहे त कॾहिं बि ज़हर सां को निजात थींदी आहे छा? जेके टोटका ठाहिया अथनि मेनपुड़ी, गुटको, शराब, चर्स, इहे ज़हर आहिनि जंहिंखे असांजो इस्लाम निदे थो। हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू भॼे थो ऐं उन खां पोइ जेको समझदार माण्हू आहिनि टोटकनि ते त माना मां सां ध्यानु बि कोन था ॾियनि, इहे टोटका ई टोटका रहंदा। उहे प्रोफेशनल माण्हू आहिनि जेके सिंध दुश्मन माण्हू आहिनि ऐं उन्हनि जा माण्हू आहिनि जेके इंसान